जिन फोटा पेश करने से तो ॾिसंदे थियो वेठो तोखे ॾिसंदे थियो वेठो ॼाणे खुदा सुध जीअंदी सदा सुध जीअंदी सदा तव्हांजी तारीफ़ जी गूंज में जीअं संत में महाज बहादुर चेयरमैन मोहतरम फरहान खान कुरैशी था। ए ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाक जी कंहिंसां शिकायत ना जिए साईं जीएम सैयद जिए शहीद बाबा बशीर खान। अज नवाब शाह में एक दफ़ो वरी उहा घुर करे रहिया आहियूं त सिंध जे वसीलनि ते गैर कानूनी अफ़गानी पनाहगीरनि समेत समूरनि धारनि खे सिंध मां निकाली ॾेई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कयो वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो पुरअमन सियासी जिदोजहद जी ताक़त सां सिंध जो वजूद धारियुनि जी लोध खिलाफ़ सिंध जी हर नंढे वॾे शहर में तारीख़ी जिदोजहद जी शुरूआत करे छॾी आहे। अहिड़ी जिदोजहद ज़रिए वक़्त जे हुक्मराननि खे मजबूर कंदासीं त अफ़गानी पनाहगीरनि समेत गैर कानूनी धारियुनि खे सिंध मां निकाली ॾेई दारी आबादकारी सिंध खे निजात ॾियारे छॾी आहे। तंहिं करे सखर खां पोइ अॼु नवाब शाह में सभई हथ मथे करे चओ त गो अफ़गानी गो। सिंध में धारियुनि जी आबादी सिंध जो अमन रवादारी सुकून तबाह कयो आहे। धारियुनि सबबि मज़हबी दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी वधी वई आहे। सिंध जा पढ़िया लिखिया नौजवान खुदकुशियूं करे रहिया आहिनि पर अफ़गानी पनाहगीरनि ऐं ॿियनि गैर कानूनी धारियुनि खे सिंध जे डोमिसाइल ते नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि जेका हुक्मराननि जी न हली आहे। अॼोके एहतजाज में घुर था कयूं त सिंध में मौजूदा समूरी दारी आबादकारी जा डोमिसाइल PRC रद्द करे सिंध जे नौजवाननि खे सरकारी नौकरियूं ॾिनियूं वञनि। मुंहिंजी सिंध जा वारसो वक़्त जे हुक्मराननि धारियुनि खे आबाद करण लाइ खेनि सभु सहूलियतूं ॾेई कराचीअ में बेरिया टाउन समेत सभई गैर कानूनी स्कीमियूं जोड़ियूं आहिनि जिन खे कानूनी शिकिल ॾिनी वञे ॾेई वई आहे। जॾहिं त सिंध धरतीअ जे वारसनि खे कराचीअ मां बेदख़ल करण लाइ क़दीम ॻोठ ठाहिया वञनि था। कराचीअ में ताज़ो अब्दुल्ला ॻोठ गाज़ीअ खे सरकारी मिशनरीअ सां बिल्डोज़ कयो वियो आहे। सवे मासूम ऐं औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद कयो वियो आहे जंहिंजी मज़म्मत था कयूं। अॼु घुर कयूं था त ॻोठाणनि ते तशदुद कंदड़नि मथां केस दाख़िल कयो वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध जे तारीख़ी हैसियत जी बहाली ऐं सिंध जे वजूद ऐं बका ख़ातिर सिंध जे तारीख़ी जिदोजहद करे क़ौमी ॿधी ऐं सियासी सघ सां सिंध में संजीदा सिंध खे सुवारींदासीं। हाणे वरी 29 जुलाई ते हैदराबाद में क़ौमी कॉन्फ्रेंस ऐं सिंध जे कॉम्परस्तनि अदीबनि दानिश्वरनि जी सलाह सां कराची समेत सॼी सिंध में रेबरेशन साईं GM सैयद जी फिक्र जी रोशनीअ हेठि जेका शहीद बाबा असांखे अदम तशदुद जी वाट ॾेखारे वियो आहे उन ते हली करे हिकु भेरो वरी ॿीहर पंहिंजे शहर कराचीअ में गॾु थी करे इहा नारो हणंदासीं त हीअ सिंध असांजी आहे। इन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं ॿियो केर बि न आहे।
ए वक्त शर्त पुजाए खणी सिंधु देश ठहणो आ, साम्राज्य जो निजाम हिकिड़े ॾींहुं ठहणो आ। हक़ आ, सच आ, पंहिंजो ख़्वाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद।